अजनी ताई गोलो गदागर तुझो सनागर गोलो गदागर तोखे पुकारे वे हो नएडो विसारे दर्द दिल जो वधी जो वींदो आ कोई तोखे पयो सॾींदो है पास में बैठा भी धोखा तो ऐसा हो दिल इश्क में दे पाया सौदा हो तो ऐसा हो हमें याद आया तगोड़ा गड़ी प्या कहें हथ हिलाया तगोड़ा गड़ी प्या हमें याद आया तगोड़ा गड़ी प्या लाखों ही मुसाफिर चलते हैं मंजिल पे पहुँचते हैं दो एक एहले ज़माना कदर करो प्रीतम मत परदेस पधारो रुत सावन की सावरिया रुत सावन की सावरिया प्रीतम मत परदेस पधारो ही सब हलण हारा अड्या रहंदा हिते अड्या रहंदा हिते ही सब माग मुचारा ही सब माग मुचारा कौन रह दो कोहित जेडियूं कौन रह दो कोहित जेडियूं। जी नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं थरपारकर जे ॻोठु सिंगारो नून में। ही सिंगारो नून में नौजवान नून बिरादरी सां तलक रखंदड़ नौजवान छोकिरी आहे शकीला नून जंहिं ताज़ो ई हिन जा जेके गीत आहिनि उहो सोशल मीडिया ते इंतई घणो वायरल थिया आहिनि ऐं अॼु असीं हिन जे ॻोठु हिन जे घर पहुची ऐं हिन जे ख़ानदान ऐं हिन जे ॻाइण जो शौक़ु कीअं थियो ऐं किथां खां थियो ऐं हिन ॻाइण जी ज़रूरत छो पई उन हवाले सां असीं हिननि खां पुछंदासीं। हिन जी वालदा हिन जो वालिद साहिबु आहे उन्हनि खां पुछंदासीं त हिननि छोकिरी जो जेको ॻाइण जो शुरूआति किथां खां कई ऐं कीअं कई ऐं शकीला बि असां सां गॾु मौजूदु आहे। शकीला खां पुछंदासीं त हिन जेको पंहिंजो फ़न जो शुरूआति कहिड़े तरीक़े सां ऐं किथां शुरू कई। मुंहिंजी तैलीम मैट्रिक ताईं आहे। असीं 5 भेनरूं आहियूं। असीं घर जा 8 भाती आहियूं। मुंहिंजो नालो नबीला आहे ऐं मुंहिंजे वालिद साहिब जो नालो मोहम्मद सलीम नून आहे। हीअ मुंहिंजी भेण आहे। हिनखे स्कूल जी उमिरि खां ॻाइण जो शौक़ु हुयो। असीं ॿई पहिरियां गॾु ॻाईंदी हुआसीं पर हिनखे मूंखां वधीक शौक़ु हुयो ऐं हिनजो अलाह पाक खां दुआ आहे हिनखे हिनजी मंज़िल ताईं पहुचाए अलाह पाक। ऐं कलाम सुठा पढ़ंदी आहे मुंहिंजी भेण। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा कलाम बि पढ़ंदी आहे ऐं घर में ईअं ई कमकार करण वक़्तु बि ॻाईंदी रहंदी आहे। कलाम ॻाईंदी आहे नातू पढ़ंदी आहे। पहिरियां असां अबंतर लंजो आहे हेॾा ॻोठुनि में असां प्रोग्राम में वियासीं ॿई ॿिन्ही गॾु ॻायो हुयो पर हिनखे मूंखां वधीक शौक़ु आहे। मूंखां सुठो ॻाईंदी आहे। मुंहिंजी भेण थर सिंध ऐं पूरे पाकिस्तान जो नालो रोशन करे वॾी सिंगर थिए। मुंहिंजी दुआ मुंहिंजी भेण सां गॾु आहिनि। असां सभिनि सां गॾु आहियूं। वसती बरसातड़ी में चांदन की रातड़ी में जाता पखीड़ो डे मारे चावरिए में ओ मारे मनरा मीठा बिछड़ गयोड़ो ओ मां जो परदेसियो बिछड़ गयोड़ो वसती बरसातड़ी में चांदन की रातड़ी में। जिया घर जो कमकार कंदा आहियूं थां धोंदा आहियूं मानी वनी पचाईंदा आहियूं। मुंहिंजी माउ बीमार हुन जे करे मां खे थोरो हथु वंडराईंदा आहियूं कमु। माण्हू एतिराज़ त कंदा आहिनि पर मूंखे शौक़ु आहे मुंहिंजो बाबा मूंसां गॾु आहे। ॿियो मूंखे कंहिंजी बि ज़रूरत न आहे। मुंहिंजो बाबा मूंसां गॾु आहे। मूंखे इहा तमामु घणी ख़ुशी आहे मुंहिंजो बाबा मुंहिंजी माउ मूंसां गॾु आहिनि। जीअं मूंखे घणो शौक़ु आहे त मां टीवी ते अचां मीडिया जे साम्हूं अचां ॻायां सभिनी जे साम्हूं ॻायां ऐं उते साम्हूं वेही ॻायां। मूंखे इलाही शौक़ु ॾाढो शौक़ु थो थिए मां टीवी ते अचां
मजबूरियूं समाज जो जेको हाल आहे उनखे ॾिसी असां ॿाहिरि नथा निकिरी सघूं। अकेली छोकिरी आहियां, किथे सिखी बि नथी सघां ऐं मुंहिंजो बाबा मास्तर आहिनि जे करे ॿाहिरि निकिरी नथो सघे। ॿियो बंजतड़ में मां वई हुअसि जिते पहिरियों दफ़ो मूं नात पढ़ी ऐं ॿियो एंग्रो कंपनी जा ॿिया प्रोग्राम थींदा आहिनि, उते मूंखे हिकु दफ़ो घुरायो, मां उते ॻायो। मस्जिद में बि मां ॻाईंदी आहियां, नातूं पढ़ंदी आहियां, ईद ते रमज़ान जे महीने में पढ़ंदी आहियां। ॿियो शादियूं थींदियूं आहिनि ॻोठ में, उते ॻाईंदी आहियां। मायूं चवंदियूं आहिनि ॻोठ जूं ॻायो गाना, मां ॻाईंदी आहियां, ॿुधाईंदी आहियां। हो हुजे सिरोई बचन जा साईं, पारत थई हेड़े पंहिंजा करे बड़, घड़ी वञो घारे, घड़ी वञो घारे, वे हो न एॾो विसारे, ओ हो वे हो न एॾो विसारे। अल्लाह हू अल्लाह, अल्लाह हू अल्लाह, अल्लाह अल्लाह वो नडड़े लाखों अॼु ॾींहं ताईं गोलो गदागर तुंहिंजो सनागर, गोलो गदागर तोखे पुकारे, तोखे पुकारे, वे हो न एॾो विसारे, ओ हो वे हो न एॾो विसारे। अल्लाह हू अल्लाह, अल्लाह हू अल्लाह, अल्लाह। टाइम न्यूज़ खुली असीं ॾाढा ख़ुशि थियासीं त हाणे ग़रीबनि ऐं मिसकिननि जो आवाज़ु टाइम न्यूज़ ते पहुचंदो। टाइम न्यूज़ सॼे अहिड़ा अहवाननि ताईं ग़रीबनि जो आवाज़ु पहुचाईंदी। असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे त सिंध जो अहिड़ो भलो चैनल आहे टाइम न्यूज़। मां टाइम न्यूज़ ॾिसंदी आहियां शौक़ सां, इलाही सुठो चैनल आहे, इलाही बहितरीनु चैनल आहे। दिल इश्क में दे पाया सौदा हो तो ऐसा हो, दरिया हो तो ऐसा हो, दरिया हो तो ऐसा हो, सहरा हो तो ऐसा हो, दिल इश्क में दे पाया सौदा हो तो ऐसा हो, दिल इश्क में दे सौदा हो तो ऐसा हो। हमसे नहीं मिलता भी, हमसे नहीं रिश्ता भी, हमसे नहीं मिलता भी, हमसे नहीं रिश्ता भी, है पास वो बैठा भी, है पास वो बैठा भी, धोखा हो तो ऐसा हो, दिल इश्क में दे सौदा हो तो ऐसा हो, दिल इश्क में दे पाया सौदा हो तो ऐसा हो। मूंखे नंढपण खां ई शौक़ु हो, जॾहिं 8 साल जी हुयसि तॾहिं खां ॻाइणु शुरू कयो। मूंखे नंढपण इलाही शौक़ु हो ॻाइण जो, पोइ टीवी ते गाना ॿुधी ॿुधी मूंखे इलाही शौक़ु थियो त मां बि ॻायां। मां हिकु प्रोग्राम में नातूं ॻाइणु वईसि, उतां मुंहिंजी शुरूआति थी। मूंखे इलाही शौक़ु हो त ॻायां। मुंहिंजो बाबा ई मुंहिंजो उस्तादु आहे, मूंखे मुंहिंजे बाबा घणो कुझु सेखारियो आहे। मूंखे कुझु लफ़्ज़ सम्झ में न ईंदा हुआ, मुंहिंजे बाबा सेखारिया। हा मूं जॾहिं को ॾीयो जलायो आहे, मूं जॾहिं को ॾीयो जलायो आहे, ज़ोर के जलायो
पंजाबी सराइकी ऐं ॿियनि तमामु ॿोलियुनि में ॻाइण जो ॻायो बि आहे ऐं शौक़ु बि आहे। अञा बि ॿियनि ॿोलियुनि में ॻायां। सिंधी गाना तमामु घणा मशहूरु थिया आहिनि। मूंखे सिंधी गाना ॻाइण जो बि शौक़ु तमामु घणो आहे। तमामु घणियूं नातूं फेसबुक ते मशहूरु थियूं। तव्हां पाण फेसबुक या सोशल मीडिया इस्तेमालु कंदा आहियो? जी न, मां न इस्तेमालु कंदी, बाबा इस्तेमालु कंदो आहे। मिलने के नहीं नायाब है हम, ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब है हम। लाखों ही मुसाफिर चलते हैं, लाखों ही मुसाफिर चलते हैं, मंजिल पे पहुँचते हैं दो एक अहले ज़माना। कदर करो, नायाब न हो कामयाब हो, ढूंढोगे अगर मुल्कों मिलने के नहीं नायाब है हम। जागे जागे ना नैन न जागे, नैन न जागे, जागे ना नैन न जागे, हो लगी बिना रैन ना जागे कोई, हो लगी बिना रैन ना जागे कोई। ओ वो जागे जिसनू आप जगावे, पर दूजा न जागे कोई, हो लगी बिना रैन ना जागे कोई, हो लगी बिना रैन ना जागे कोई। सादिक फ़कीर जो हाणे गानो आहे, इरशाद भट्टी जी शाइरी आहे, असांजे थर जो तमामु बहितरीनु आहे सिंगर, उन जो गानो ॻाया। दिल का शहर मंज़रवा ॼण सारो सुहान गरवा, सोल वरनी हीअ धरती ऐं सुरमई अंबरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा। दिल का शहर मंज़रवा ॼण सारो सुहान गरवा, सोल वरनी हीअ धरती ऐं सुरमई अंबरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा। बाबी ओथो बोले ऐं मोर पुकारे वेठो, वारीअ जो हर ज़रो ॼण सावण सारे वेठो, तां तयार मन में पोइ भी, तां तयार मन में पोइ भी, सुरही सांझ सहरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा, अहिड़ो मुंहिंजो थरवा। चाहियां थी त मां ॻायां ऐं इलाही सुठा आहिनि, उस्ताद बुखारी जा, शाह लतीफ़ जा, शेख हयाज़ जा, तमामु बहितरीनु गाना आहिनि। मां चाहियां थी त उहे गाना ॻायां। ऐं सूफ़ी राग ॻाइण ते मूंखे इलाही घणो शौक़ु आहे, मां सूफ़ी गाना ॻाइणु पसंदि कंदी आहियां। करे लोक करे भले रीसां, यार मिले तम जी सां, दोस्त मिले तम जी सां, यार मिले तम जी सां, दोस्त मिले तम जी सां, लोक करे भले रीसां, लोक करे भले रीसां, यार मिले तम जी सां, दोस्त मिले तम जी सां। हो ज़हर पियाला मोहब्बत वाला,
बिस्मिल्ला करे पीसा, बिस्मिल्ला करे पीसा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा, लोक करे भले रीसा, लोक करे भले रीसा, यार मिले तम जी सा, दोस्त मिले तम जी सा। सीकी जिया से हो छड़ खणी, असी की जिया से हो छड़ खणी, विछोड़ वढ्या से यो छड़ खणी, विछोड़ वढ्या से यो छड़ खणी, असी की जिया से हो छड़ खणी, असी की जिया से हो छड़ खणी। अहां जो मिलण हो यकीन खुशी, अहां जो मिलण हो यकीन खुशी, असी छोड़ना से यो छड़ खणी, असी छोड़ना से यो छड़ खणी, असी की जिया से हो छड़ खणी, असी की जिया से हो छड़ खणी। एतिराज़ पहिरियां त हुयो ॻोठ वारनि जो, पर असां सां असांजो बाबा गॾु आहे त असां सां सम्झो सभु कुझु असांजो गॾु आहे। असांजो सभु कुझु असांजो बाबा आहे ऐं टीचर आहे, अकेलो आहे घर में कमाई, इहो ई आहे असांजी बाबा जी ईंदी आहे, तनख़्वाह ईंदी आहे महीने जी, इन मां ई असांजे घर जो गुज़ारो थींदो आहे। ते हिलाया त घोड़ा गड़ी प्या, कंहिं हथ हिलाया त घोड़ा गड़ी प्या, भी याद आया त घोड़ा गड़ी प्या, हमें याद आया त घोड़ा गड़ी प्या, कंहिं हथ हिलाया त घोड़ा गड़ी प्या, हमें याद आया त घोड़ा गड़ी प्या। वणन जे थुड़ल ते लिखिया पाण नाला, वणन जे थुड़ल ते लिखिया पाण नाला, उहे कंहिं मिटाया त घोड़ा गड़ी प्या, हमें याद आया त घोड़ा गड़ी प्या, हमें याद आया त घोड़ा गड़ी प्या। साईं अर्ज़ु इहा त आउं हिकु प्राइमरी मास्तर आहियां, इंतिहाई जेको ग़रीब घराणो हो उन में मुंहिंजी पैदाइश थी, मुंहिंजा माइट बि ग़रीब हुआ। पोइ जीअं मूंखे नौकिरी मिली त उन मां इहो गुज़र सफ़र इन पघार ते इहा अॼु ॾींहं ते बि ईअं मूं वटि ॿियो को बि वसीलो अहिड़ो कमाइण जो कोन्हे को। नंढपण खां ई मूंखे जीअं नौकिरी मिली उन खां अॻु में मूंखे ॻाइण जो शौक़ु हूंदो हो, सौ मस्जिदुनि में नातूं वग़ैरह लिखंदो पाण हुउसि, शाइरी कंदो हुउसि, वरी कलाम वग़ैरह। पर पोइ अॻिते हली हालात अहिड़ा थिया जो आउं उन जेको मुंहिंजो शौक़ु हो, मूंखे जेको दिलि में चाहत हुई त आउं ई वॾो फ़नकार में थिया, उहो कोन्ह थी सघियुसि। पोइ जीअं मुंहिंजी शादी थी त अलाह साईं नियाणियुनि जो औलाद ॾिनो मूंखे, 5 नियाणियूं आहिनि, हुन मां ॿिए नंबर ते मुंहिंजी नियाणी शकीला आहे। जेको मूंखे शौक़ु हूंदो उहो कुदरती इहो अलाह साईं जी करणी आहे, त हिन नियाणी में उहो शौक़ु पैदा थियो। पोइ मूं ॾिठो त नियाणी 7-8 साल जी उमिरि में तमामु सुठियूं नातूं पई ॻाए या पंहिंजे मुंहुं कुझु कलाम पई झुंगारे, त मूंखे अहसासु थियो त मुंहिंजो बचो हुई मुंहिंजी नियाणी केॾो न शौक़ु रखे त छो न हिन खे आउं अॻिते आणियां। पोइ मूं कोशिशि कई मुंहिंजी शाइरी जी जेके हुयूं नातूं हुयूं या कुझु ऐं जेके सूफ़ियाणे अंदाज़ में हुजनि, छो असां वटि हिते ॿारड़ी जे हिसाब सां थोरो इख़लाक़ी तरीक़ो रहे थो। सो पोइ मूं इहा कोशिशि कई त हिन नियाणी खे उहो सूफ़ियाणो रंग सेखारियां। पोइ सूफ़ियाणे रंग में पोइ जेके टेलीविज़न या रेडियो ते कलाम हलिया सूफ़ियाणा, उहो मूं हिन खे रिकॉर्ड करे ऐं पोइ लिखी करे उहे पका कराया। पोइ उन्हनि जा कुझु सुर सेखारिया। महिरबानी थी तव्हां टाइम चैनल वारनि जी जो असां वटि तव्हां लंघी आया, असांखे ॾाढो ख़ुशी बि थी। असीं तव्हांजी आजियां कयूं था, तव्हांखे वेलकम चऊं था। ऐं असांजी अदड़ी जेके नंढड़ी कलाम रिकॉर्ड कराया आहिनि, हाणे लाज़मी आहे ॿाराड़ी जी छोकिरी आहे, हू पंहिंजे मुंहुं त सुठो ॻाए वेंदी आहे। जॾहिं पंहिंजे मुंहुं वेठी हूंदी आहे रद पचा
में थां धोअण में कपिड़ा धोअण जे टाइम या घर जे कमकार में पंहिंजे मुंहुं जेको झुंगारींदी आहे उहो जेको हींअर ॻायो अथसि उनखां वधीक भलो ॻाईंदी आहे। पर उहो जॾहिं असीं रिकॉर्ड करे वठंदा आहियूं पर जॾहिं हिनखे तयारु करे विहारींदा आहियूं त कुझु हिन खां कमी पेशी थींदी आहे। पर उस्तादु कोन्हे को एॾो वॾो या साज़ कोन्हनि या को सेखारींदड़ उस्तादु कोन्हे, इन करे हिन खां के त ग़लतियूं ॿार आहे मासूम आहे ॿाराड़ी जी हिन खां ग़लतियूं थियूं आहिनि थींदियूं रहंदियूं, उहे दूरि करण जे लाइ अञा मां कोशिशि करियां त कंहिं सुठे उस्ताद खे हिते आणियां ऐं हिनखे वधीक राग जी सिखिया ॾेई करे हिकिड़ी सुठी नाले वारी फनकारा बणायूं। उमेदु त आहे वधीक अलाह साईं मदद कंदो। जो वधी जो वींदो आ दर्द दिल जो वधी जो वींदो आ कोई तोखे पयो सॾींदो आ कोई तोखे पयो सॾींदो आ दर्द दिल जो वधी जो वींदो आ दर्द दिल जो वधी जो वींदो आ घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि पर कोई हौसलो न ॾींदो आ पर कोई हौसलो न ॾींदो आ कोई तोखे पयो सॾींदो आ कोई तोखे पयो सॾींदो आ दर्द दिल जो वधी जो वींदो आ दर्द दिल जो वधी जो वींदो कमाइण वारो मुंहिंजो बाबा ई आहे। हिकु इलाही मजबूर आहियूं बाबा हिकु आहे घर में कमाए थो, इलाही कर्ज़ आहिनि मर्ज़ आहिनि बीमारियूं आहिनि पोइ बि मुंहिंजो बाबा साथ ॾिए थो मुंहिंजो अॻिते वञिणो आहे। पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां अलाह कंहिंसां ॻाल्हि करियां कंहिंखे दाह ॾियां। सभिनी भाइरनि दोस्तनि वालदेन खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त औलाद खे पहिरीं त अवल ॻाल्हि इहा आहे त तइलीम ॾियारियो। छो आउं पाण हिकिड़ो टीचर आहियां उस्तादु आहियां मूंखे ख़बर आहे हिन ॻोठ में तइलीम हूंदी ई कान हुई नियाणियुनि जी। पोइ मूं जीअं पंहिंजी छोकिरियुनि खे इंटर करायो आहे 4-5 छोकिरियूं जेके आहिनि उहे पढ़ियूं लिखियूं आहिनि के पढ़नि पियूं के अॻिते वियूं आहिनि के हाणे अञा बि अॻिते वेंदियूं। ॿियनि वालदेन खे जेके बि नियाणियुनि वारा आहिनि ॿाराड़ी जे हवाले सां चवां थो त जेके नियाणियुनि वारा आहिनि पंहिंजी नियाणियुनि खे तइलीम ॾियो ऐं जेको शौक़ु ऐं चाह रखनि थियूं उन्हनि खे आज़ादी ॾियो। ईअं न आहे त केरु बुरो आहे, बुरो केर बि कोन्हे, जे इंसानु पाण चङो आहे त सभु चङा थी वेंदा। इन करे इहो मैसेज ॾियणु चाहियां थो हिकिड़ो बच्चनि खे नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो। स्कूल तव्हांजे ॻोठ में 8वीं ताईं आहे उन में नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो ऐं उन खां अलावा जेको ॿारड़ो शौक़ु रखे थो कंहिं राग रंग सां या पंहिंजी चाह तेड़ी रखे थो उन शौक़ में उनखे घुटे मरोड़े करे चौदीवारी जे अंदरि बंदि न करियो। उन नियाणियुनि खे आज़ादु छॾियो त उहे जीअं पंहिंजो ॻाल्हाए सघनि पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाए सघनि ऐं पंहिंजे इल्मु पिराए सघनि। ईअं अवां ग़लति न सोचो त जेको इंसानु तइलीम हासिलु कंदो या कुझु ॻाए थो या शौक़ु रखे थो बुरो थी वेंदो। इन में बुरो को बि नथो थिए, बुरो इंसान जी नियत हूंदी आहे। जॾहिं बचिड़े जी नियत सही आहे त उहो अॻिते हली सुठी नियाणी साबित थींदी ऐं मुल्क जी सिंध जी थोरे पाकिस्तानी ख़िदमत कंदी। तम मत परदेस पधारो प्रीतम मत परदेस पधारो रुत सावन की सांवरिया रुत सावन की सांवरिया प्रीतम मत परदेस पधारो प्रीतम मत परदेस पधारो रुत सावन की सांवरिया रुत सावन की सांवरिया प्रीतम मत परदेस पधारो। पढ़ाई भी जारी रखां ऐं ॻाइण बि गॾो गॾु जारी रखां। मूंखे पढ़ण जो बि शौक़ु आहे, ॻाइण जो बि शौक़ु आहे, अॻिते वधण जो शौक़ु आहे। मां थर जी सिंध ऐं पूरे पाकिस्तान जो नालो रोशन करणु चाहियां थी। जो शौक़ु आहे त मां वञा उते ॻायां पर
केरु घुराए त वञनि। सिंध हुकूमत त ताउन ई कोन थी करे। सब हलण हारा ही सब हलण हारा कौन रहंदो को हित जेॾियूं कौन रहंदो को हित जेॾियूं ही सब हलण हारा ही सब हलण हारा कौन रहंदो को हित जेॾियूं कौन रहंदो को हित जेॾियूं ही सब हलण हारा अॾिया रहंदा हिते अॾिया रहंदा हिते ही सब मांग मुचारा ही सब मांग मुचारा कौन रहंदो को हित जेॾियूं कौन रहंदो को हित